इंडिया जे धर्मशाला ग्राउंड ते अॼु असां पुॼी विया आहियूं। त ॾिसंदव ही पिच पिच ॾिसो आहे, पिच पिच घिमियल आहे, तमामु ख़राबु पिच, पिच तमामु घिमियल आहे, कारो मुंहुं आहे, गोॾे जहिड़ो कलर आहे, दुधड़ पई उॾामे, तव्हां ॾिसी सघो था पिच में। ही ॾिसो खणी आहे मोबाइल, खणी आहे मोबाइल, खणी आहे, ॾिसो था ही स्लो पिच आहे, कारो मुंहुं आहे पिच जो, बॉलर हलंदे हलंदे धकड़ा खाइनि, केॾी केॾी महिल बैटूं बि भॼो थी पवनि ऐं बॉलर जेके आहिनि बटोरा उछलनि। अचो विकेट था ॾिसो, ही स्लो विकेट आहे, ही बॉलर विकेट आहे। यकीनन मां ॾिसंदो जेको कारो मुंहुं हिते थींदो, जेको कारो मुंहुं थींदो आउं बि ॾिसंदो ऐं असां बि ॾिसंदासीं। अचो ही स्लो विकेट जाएगा, इहा बैटिंग विकेट कोन आहे को, ॾिसो पढ़ाई चल रही है, पिच का मुआयना नहीं कर रहे। तमामु सनसनीखेज़ मुक़ाबिलो थी रहियो आहे, ॾिसो पिया तव्हां तमाशा जेके मौजूदु आहिनि। हिते जेको कारो मुंहुं थियण वारो आहे तव्हां ॾिसंदो ऐं वॾी गिफ थींदी, वॾो झेरो थींदो, बेईमानियूं थींदियूं, यकीनन ॾिसी सघो था, ॾिसो सघो था तव्हां चारूं तरफ़ ॾिसी सघो था, पिच खे ॾिसी सघो था चारूं तरफ़ ॾिसी सघो था तव्हां पिच खे, त ॾिसो था। अचो अव्हां सां गॾु असां बि ॾिसंदासीं जेको कारो मुंहुं थियण वारो आहे। थैंक यू।